ख़बर अवां कराची में शुरू कंदासीं। रिज़विया पुलिस मुबैना फायरिंग सबब 16 वरियें जो नीगर ज़ख़्मी थियो आहे। गोलीमार अंडरपास वेझो पुलिस एहलकार जी फायरिंग सबब अयान नाले नीगर ज़ख़्मी थियो आहे। ज़ख़्मी नीगर जे दोस्त ॿुधायो त पुलिस एहलकार नीगर अयान खे मुबैना ॾुहारी समझी गोली हईं। नीगर जे दोस्त अवेस ॿुधायो त अयान ज़ख़्मी हालत में ज़मीन ते किरी पियो। रोईंदा रहियासीं पर को बि ध्यान न ॾिनो ऐं हू वाक़िए जी वीडियो रिकॉर्ड कंदा रहिया। ख़बर अवां खे ॾियूं पिया कराची खां। रिज़विया पुलिस जे मुबैना फायरिंग सबब 16 वरियें जो नीगर ज़ख़्मी नेशनल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गोलीमार अंडरपास वेझो पुलिस एहलकार जी फायरिंग सबब अयान नाले नीगर ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नीगर जे दोस्त ॿुधायो त पुलिस एहलकार नीगर अयान खे मुबैना ॾोहारी समझी गोली हईं। नीगर जे दोस्त अवेस ॿुधायो त अयान ज़ख़्मी हालत में ज़मीन ते किरी पियो। रवंदा रहियासीं पर को बि ध्यान न ॾिनो ऐं हू वाक़िए जी वीडियो रिकॉर्ड कंदा रहिया। ज़ख़्मी नीगर जे वारसनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी फायर कंदड़ एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कराची में ख़बर अवां शुरू कई पिया। रिज़विया पुलिस जी मुबैना फायरिंग सबब 16 वरियें जो नीगर ज़ख़्मी थियो आहे। गोलीमार अंडरपास वेझो पुलिस एहलकार जी फायरिंग सबब अयान नाले नीगर ज़ख़्मी थियो आहे। ज़ख़्मी नीगर जे दोस्त ॿुधायो त पुलिस एहलकार नीगर अयान खे मुबैना ॾुहारी समझी गोली हईं। नीगर जे दोस्त अवेस ॿुधायो त अयान ज़ख़्मी हालत में ज़मीन ते किरी पियो। रोईंदा रहियासीं पर को बि ध्यान न ॾिनो ऐं हू वाक़िए जी वीडियो रिकॉर्ड कंदा रहिया। ज़ख़्मी नीगर जे वारसनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी फायर कंदड़ एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ख़बर अवां खे कराची खां ॾेई रहिया आहियूं। रिज़विया पुलिस जे मुबैना फायरिंग सबब 16 वरियें जो नीगर ज़ख़्मी थियो। गोलीमार अंडरपास वेझो पुलिस एहलकार जी फायरिंग सबब अयान नाले नीगर ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी नीगर जे दोस्त ॿुधायो त पुलिस एहलकार नीगर अयान खे मुबैना ॾोहारी समझी गोली हईं। नीगर जे दोस्त अवेस ॿुधायो त अयान ज़ख़्मी हालत में ज़मीन ते किरी पियो। रोअंदा रहियासीं पर को बि ध्यान ॾियण लाइ तयारु न हो। वाक़िए जी वीडियो रिकॉर्ड कंदा रहिया। ज़ख़्मी नीगर जे वारसनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी फायर कंदड़ एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कराची में ख़बर अवां शुरू कई पिया। रिज़विया पुलिस जी मुबैना फायरिंग सबब 16 वरियें जो नीगर ज़ख़्मी थियो आहे। गोलीमार अंडरपास वेझो पुलिस एहलकार जी फायरिंग सबब अयान नाले नीगर ज़ख़्मी थियो आहे। ज़ख़्मी नीगर जे दोस्त ॿुधायो त पुलिस एहलकार नीगर अयान खे मुबैना ॾुहारी समझी गोली हईं। नीगर जे दोस्त अवेस ॿुधायो त अयान ज़ख़्मी हालत में ज़मीन ते किरी पियो। रोईंदा रहियासीं पर को बि ध्यान न ॾिनो ऐं हू वाक़िए जी वीडियो रिकॉर्ड कंदा रहिया। ज़ख़्मी नीगर जे वारसनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी फायर कंदड़ एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।